नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त PS 52 अमरकोट में ज़मनी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 60 पोलिंग स्टेशन जा रिज़ल्ट जारी कया विया आहिनि। PS 52 में GDA जो उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 12,985 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर अली शाह खे 29,044 वोट मिलिया आहिनि। PS 52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर अली शाह 16,069 वोट जी सरसरी हासिल है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त PS 52 अमरकोट में ज़मनी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 60 पोलिंग स्टेशन जा रिज़ल्ट जारी कया विया आहिनि। PS 52 में GDA जो उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 12,985 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर अली शाह खे 29,044 वोट मिलिया आहिनि। PS 52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर अली शाह 16,069 वोट जी सरसरी हासिल है।